वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर माकनीदा हलो। लांडी एसोसिएशन ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्री सां पुलिस ऐं रेंजर समलदारनि मुलाक़ात कई आहे। वापारियुनि अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रखण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जे कोशिशुनि जी साराह कई आहे। अवांखे आगाह कयूं। एसएसपी मलीर इरफान बहादुर चयो आहे त इंडस्ट्रियल ज़ोन खे वधीक मज़बूत बणाइण लाइ क़दम खंया वेंदा। हुन चयो त सीसीटीवी कैमराउनि ऐं पुलिस पेट्रोलिंग वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हुन मौक़े ते चेयरमैन ज़ैन कुरैशी चयो त पुलिस ऐं रेंजर्स सबब शहर में अमन अमान कायम थियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स सां गॾिजी वधीक क़दम खंया वेंदा। चेयरमैन लाटी चयो आहे त ॾोहारनि ख़िलाफ़ मलीर पुलिस जी कारकर्दगी बहितर थी आहे। लांडी वारे इलाक़े में 15 जो रिस्पांस बहितर थियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कंदा हलूं। लांडी एसोसिएशन ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्री सां पुलिस ऐं रेंजर्स समलदारनि मुलाक़ात कई आहे। वापारियुनि अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रखण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जी कोशिश खे साराहियो आहे। एसएसपी मलीर इरफान बहादुर चयो आहे त इंडस्ट्रियल ज़ोन खे वधीक मज़बूत बणाइण लाइ क़दम खंया वेंदा। अवांखे आगाह कयूं पिया। हुन चयो त सीसीटीवी कैमराउनि ऐं पुलिस पेट्रोलिंग वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हुन मौक़े ते चेयरमैन ज़ैन कुरैशी चयो त पुलिस ऐं रेंजर्स सबब शहर में अमन अमान कायम थियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स सां गॾिजी वधीक क़दम खंया वेंदा। चेयरमैन लांडी चयो आहे त ॾोहारनि ख़िलाफ़ मलीर पुलिस जी कारकर्दगी बहितर थी आहे। लांडी वारे इलाक़े में 15 जो रिस्पांस बहितर थियो आहे।